कंबड़ वारो माई मरियम नंढड़ी बंद कमरे में रब के पई सदे त छत चीरे अणमुदायता मेवा पे खाराई नबी जो तबलीग भी कला त मजदूरी भी सुभान अल्लाह चो दीन जो कन भी मजूरी भी ज़करिया अलैहिस्सलाम नंढड़ी बीबी मरियम जी खिदमत कंदो हो। हिकिड़े ॾींहुं सफ़र में वियो, 3 ॾींहंनि जे सफ़र ते मरियम के कमरे में बंद करे तालो ॾई चाबी पान खणी वियो। 3 ॾींहंनि जे जाइ ते ॾींहं लॻी वियसि दीन जे कम में तबलीग में। छोकिरी यादि अची वई, पहिरियों विसरी वई, हेॾा ॾींहं थी विया, उठीअ ते चढ़ियो, भॼ भॼा चिलड़े सां ॿधी चाबीअ सां तालो लाथई। हुन जे लेखे मरियम त मरी वई हूंदी, नज़र जो करे त मरियम त वेठी आ, घर मेवन सां भरियो पियो अथसि। हेॾो मुंद वारा मेवा, हेॾो अणमुदायता मेवा, नबी वा जीअरो आ, ॿुधो ॿुधो ॿई जान उन्हनि तबाह कया जेके लॻा मुजावरनि जे कढ। दुनिया भी वही आखिरत भी, हे भी तबाह जो कढ लगन वारो, उहे भी तबाह। अरे चरियो जो आए जॾहिं नबियन के खबर नथी पए, ॼाणाए त उन जी मर्ज़ी, न ॼाणाए भी चओ उन जी मर्ज़ी। ॻाल्हियूं नथी अक़ीदे ते थो ॻाल्हायां, मन मुवहिद थी मरे, कबर में पुॼे त कबर बिश्त जो भाउ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरियम के तो चवे काल या मरियम अल्लाह लक हाज़ा। सुभान अल्लाह क्यों ॻाल्हियूं न कंदुसि। हिकु त बिश्त जे बाग में वेठा आहियूं, ॿियो उन क़ुरान खे ॿुधी रहिया आहियूं जंहिंजी पहिरियों तिलावत जो रब पाण कई आहे। सूरत ताह यासीन जी रब तिलावत कई। हाणे तोखां थो पुछां, जे बाना तिलावत कंदा त इहे रब रसूल खे प्यारा कीअं न लॻंदा। قال يا مريم الله لك هذا। मोमिननि जो अंदर ठरदो ई क़ुरान सां। मस्किरियूं ॻाल्हियूं बैत रुबायूं दुहीड़ा कसीदा ये तो वाटर भी न डपदई, हे समुंड पार करे उन्हीं रब सां मिलाईंदी जे 3 अंधारनि में तुझी ये सोनी तस्वीर ठाही आहे। सोचे वठ मरियम खे तो चए मेवा काॾों आया, काॾे वई चवेस थी बाबा 3 ॾींहंनि जे जाइ ते तो 8 ॾींहं लाता, रात जे टाइम ते बुख ते निंड न पे आई। अल्लाह सिर सजदे में रखी उन्हीं के सजन जंहिंजो ही ऐलान फज़कुरूनी अज़कुरुकुम। ॻाल्हियूं नथी क़ुरान, हिन जे करे आयल अज़ाब टरी वेंदी, रुठल राज़ी थी वेंदी।
इन जे करे फ़ैसला जन्नत जा थी वेंदा। इन जी ज़ियारत कयो क़ुरान जी, इन जो दीदार कई इनाम टे मुझो नबी तो फरमाए 5 शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे दीदार करण सां 3 इनाम मिलंदा आहिनि। घणो ॾाढा ॻाल्हायो। पहिरियों क़ुरान जी ज़ियारत, ॿियो काबे जी ज़ियारत, टियों अबे अम्मा जी ज़ियारत। जिनजा मरी विया थी अबो अम्मा उन्हनि खां पुछो, रोईंदा था वठनि त कॾहिं अबो प्यार कंदो हो, कुलनि ते घुमाईंदो, अम्मा गंद धोईंदी, खीर पीआईंदी, अॼु कब्रनि में वञी पुॻा। अल्लाह कपड़े जो कदुरु पुछणो थी, कमर वारा उघाड़े खां पुछ, पैसे जो कदुरु पुछणो थी, गरीब खां पुछ। अल्लाह अखियुनि जो कदुरु पुछणो थी, नाबीले खां पुछ, डंगुनि जो कदुरु पुछणो थी, माज़ूर खां पुछ, ॿारनि जो कदुरु पुछणो थी त लूले लंगड़े खां पुछ, ज़बान जो कदुरु पुछणो थी त गूंगे खां पुछ, अबे अम्मा जो कदुरु पुछणो थी त यतीम खां पुछ, मोहम्मद मुस्तफा खां पुछ। त अबो छा हो त अम्मा शाही। अल्लाह अर्ज पे कयूं त 4 ॾींहं जी हयाती कुझु कर, माई मरियम बंद कमरे में छा चई नबी खे त उन्हीअ खे सॼम जंहिंजो ही ऐलान फज़कुरूनी अज़कुरुकुम। ॾाढो चओ सुभान अल्लाह। चवे तो तव्हां माण्हुनि में यादि कयो, मां मलाइकनि में यादि कया, तव्हां फर्श ते यादि कयो, मां अर्श ते यादि कया। यादि कंहिंखे कयूं? ज़बान कंहिं ॾिनी? ॾाढा ॻाल्हायो। सॾु कंहिंखे कयूं? मदद कंहिंखां वठो? रब। कंबर वारा अखियूं बदिलई, कन ब, हथ ब, पेर ब, चप ब, डंदन जूं चराबियूं ब, बाह ब, डंगूं ब, मथो हिकु ॾिलई। घणा मथा? ॾाढा गला। अज दर भॼी सुञाण कराया न। मथो हिकु ॾिनई, बन बड़े हाथ गैर जो भी सजदो कर, मुझो भी सजदो कर। मथो हिकु ॾिनो माए, मां भी हिकु आहियां, व इलाहुकुम इलाहु वाहिद। वो जो इदो इहो मुंहिंजे दर ते झुका। बस हे लफ़्ज़ ॿुधो, हे क़ुरान अथनि में आहे। अल्लाह ताला असांखे मोहताज करे पैदा कयो आहे, कुझु पंहिंजो कोन्हे, सभु उधारो ॾिनो अथई। हाणे का चीज़ पंहिंजी कान्हे, जिस्म जान तलीम आहे, बचड़ा घर वारियूं इज्जत हुस्न लिबास निंद्रा तो कराया, तू निंद्र कर मैं जागा। मेवा तवांगे खाराया, मां खाइण को पाप। खीर तहांगे पियारिया, मां पीअण को पाप। सुभान अल्लाह चओ। हर चीज तवां लाए
मां तवा को कुछ न थो घुरा हिकड़ी शे थो घुरा ओ जेका तिन धारन में ये तस्वीर ठाई दमाए या बे जे दर ते न झुका मुझे दर ते झुका मुझे की घुर दजाए येड़ो हिन ते आ एरे एरे तक कुछ तुझो रब के न खपे ही शे छो त मसइलो आ गैरत जो एदे साद सादिया के नबी तो चए साद तू गैरत वारो आए तोखो वधीक मां मोहम्मद गैरत वारो आ मां मोहम्मद को वधीक अल्लाह गैरत वारो अज हे लफ्ज़ बुधो गैरत वारन के अल्लाह पसंद कंदो आ निंड न कर खुदा तो पनाह दे तुझे असांजे घर वारी दे न्याणी दे भेड़ दे अम्मा दे को न्यारे को आजू बंदूका लठियूं हे छा थो करे तू केर थींदो है किने कतरे मां ठहियो आहे एडी गैरत दी अचई असली त गैरत जो माल को रब सुभान अल्लाह चौड़ा मथो हिकु ॾिनई त मुंहिंजे दर ते झुका ज़बान बन ॾिनई त गैर खे बि सॾ मांखे बि ज़बान हिकु ॾिनी माए वक़ाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम या उहा आयत बड़ी दमाए जेका काबतुल्लाह जे गिलाफ ते लिखी वई आहे हतीम वारे पासे ॾऊं अल्लाह जल काबे जो तवाफ नसीब करई ॾाढो आमीन चओ ज़बान भी हिक ऐं दिलियूं घणियूं हिक ज़ालिम मुशरिक घणा चवंदा आहिनि साईं फलाणा दोस्त तुझी जाइ हिते आहे अर्श वारो थो चइनि इहा दिल भी हिक दिली मां भी हिकु हाँ इन में मांखे जाइ दे त जन्नत में मां जाइ जाए अहिड़ा भी माण्हू जेके पया निंड में आहिनि पर दिल ज़िक्र में थी हले ज़िक्र ते ॿियो ॻाल्हायां या अय्युहल्लज़ीन आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा ये दो घणे में घणो याद कियो माई मरियम बंद कमरे में जो रब के पई सॾे कंहिंखे ॾाढा ॻाल्हायो छत चीरे अणमुदाइता मेवा खाराई आयो ज़करिया अलैहिस्सलाम चवेस तो हे मेवा काॾों आया त जवाब में चई त बाबा हे ॾिस मेवो हिन जी मुंद आहे चई न हिन जी मुंद चई न हिन जी मुंद चई न चइबो बाबा जे मां कंहिंजे दर ते वञा त मुंद वारा मेवा उजला बंद कमरे में छत चीरे अणमुदाइता मेवा मांखे खाराइण वारी अल्लाह जी ज़ात उहा नंढड़ी भी तोखे मारे वई मुशरिक हल अॻे नेरन मंझन गॾे ॾींदई मलाइक हिक डंडे सां कबर में पासरियूं भॼी पेंदई पर मोमिन मुवहिद थी मोए चवंदई हिन कबर में निंड कर ये पहिरीं रात घोट कुंवार सां आराम ईंदो मज़ा थी उते ॾींहंनि जे हयातीअ कारण आख़िरत तबाह थो करे हाणे करे वठ उते जो उते ज़करिया नबी के जवाब ॾिनई त मां कंहिंजे दर ते न वई आहियां क़ालत हुव मिन इंदिल्लाह
ज़बान ई वाज न थी मता चई ॻाल्हियूं थो कंदो वञे हिन क़ुरान मरियम इहे लफ़्ज़ ॻाल्हाया त मेवा जेके आया आहिनि इहे अलाह जे तरफ़ां काॾों अल्लाह उन्हीअ खे यादि कंदो कर मथो हिकु ॿुध ॿुध ज़बान हिकु दिलि हिकु ऐं पीअर घणो ईअं को चवंदो त हे बि पीउ आहे हे बि आहे हे बि आहे गैरत थी अचे त अबो हिकु आहे अरे जे अबो हिकु आहे त मां बि हिकु आहियां इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम टियों पारो सूरत बारो ॿियो सूरत बक़रा मिठो क़ुरान रुकू टियों पारो ॿियो खोले ॾिस क़ुरान हिन खे खोली ले हिन जी माना पढ़दे त सॼो जान आईने जी नज़र ईंदी